अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। हाणे सिजावल मां अंदाज़ पठान जी रिपोर्ट। ग़ुलाम रसूल सूहो जी ज़मीन ते कंहिंजो बि कब्ज़ो न आहे। ज़मीन ते असुल मालिक वेठल आहिनि। कुझु माण्हू सियासी दुकानदारी चमकाए सियासी इशू बनाए असांखे ख़ामख़ा इन मसइले में मुलवस करे रहिया आहिनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार PPMN सैयद अयाज़ अली शाह शिराज़ी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। अयाज़ अली शाह शिराज़ी वधीक चयो त इहो सॼो मसइलो मक़ामी राज्यनि जो आहे, जिन जी सरवी ज़मीन ते कब्ज़ो करे तला ठाहिया विया आहिनि। कापाईनि जी सरवी ज़मीन ते कब्ज़ो करे पंहिंजी ज़मीन सां गॾु कब्ज़ो कयल ज़मीन बि सूअनि खे मकाते में ॾिनी आहे। जॾहिं त ग़ुलाम रसूल सूहो वारी धुर असांजे चाचे हाजी अब्दुल सत्तार शाह शिराज़ी ऐं हिकु माइट सिकंदर शाह जे क़त्ल में मुलवस आहिनि। खेनि शहीद करण खां पोइ बि ख़ामोश नथा वेहनि। संदन अहिड़नि रवैयनि जे करे संदन क़ौम जी अक्सियत अस सां गॾु आहे। ज़ाती रंजिशनि जे बुनियाद ते ड्रामो रचाए मज़लूम थियण जी कोशिश करे रहिया आहिनि। कब्ज़ो बि संदन आहे ऐं हाय घोड़ा बि पाण करे रहिया आहिनि। इहो सॼो ड्रामो कापाईनि जे ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ कयो पियो वञे। हिन चयो त अहिड़नि हथ कुंडनि सां शिराज़ियुनि खे टिॼारे नथा सघनि। असां अॻु बि न कंहिंखां ॾिना आहियूं ऐं न ई वरी कंहिं गैर क़ानूनी अमल अॻियां ॾिजंदासीं। असां पंहिंजो फ़ैसिलो अॻु बि अल्लाह पाक ते छॾियो आहे ऐं हाणे बि अल्लाह पाक ते छॾियल आहे। इंतिज़ामिया बि अहिड़ियुनि हरकतनि जो फ़ौरन नोटिस वठे जीअं को नुक़सानु न थिए। असां बार काउंसिल खे बि अपील था कयूं त इहे जांच करे ऐं हक़ सच जो साथ ॾियनि।